अस्सलामुअलैकुम दोस्तों, इन व्लॉग में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त असांजो इस्लामाबाद मरी नारायण कागान हेॾां जो घणो ख़र्चो आयो बबूसर टॉप। जीअं त हिन रूट में असां सां गॾु इहे संगत आहे, 5 ॼणा गाॾीअ में आहियूं। पीर ज़हीर ख़ान आहे, शोएब ख़ान आहे मूंसां गॾु, ऐं पीर ड्राइवर पीर नवीद ख़ान ऐं इलाही इहे ॿ ड्राइवर आहिनि। ऐं असां इहे निकिरी रहिया आहियूं। हिन पंजाब जे मोटरवे ते ॾाढो बहितरीनु सिस्टम आहे ऐं मस्जिद वस्जिद VIP मतिलबु ठहियल आहिनि ऐं वेहण जी जाइ, माण्हू वेही रेस्ट करे सघे थो थकियल आहे त। जीअं त इहो मुल्तान जे वेझो असां पहुतासीं त हिते मस्जिद वस्जिद VIP ठहियल हुई। पेट्रोल पंप हुयो त असांजो भला दोस्त वीडियो थोरो भरियूं, लोकेशन भली आहे। भला वीडियो भरियो अथऊं, हाणे गाॾीअ में पेट्रोल वेट्रोल भरायूं ऐं जेको आहे इहा असांजी संगत आहे, पेट्रोल वेट्रोल भरायोसीं। हाणे असांजो जीअं त हाणे ॾिसी सघो था असां निकिता आहियूं। हाणे संगत पेट्रोल वेट्रोल भरायो, रेस्ट वेस्ट कयूं, बोतलूं वोतलूं पीतऊं, चिप्सूं विप्सूं गाॾी में खाईंदा हलिया। हाणे निकिता आहिनि। हिकिड़ी राति दोस्त मुल्तान रहिया, मुल्तान खां पोइ हाणे निकिता आहिनि इस्लामाबाद जो मोटरवे आहे। ऐं हीअ गाॾियूं वाॾियूं ॾाढियूं इस्लामाबाद ते वञी रहियूं आहिनि, बसूं गाॾियूं कारूं। ऐं हीअ असां ॾाढो सफ़र करे कल्ह मुल्तान रेस्ट कयोसीं, असांजो मुल्तान रेस्ट कयूं। हाणे सफ़र खे छिकियूं, ॾाढो परे सफ़र आहे। ऐं असांजा दोस्त बि निकिरी विया, हिकिड़ी गाॾी हुई कल्टस, हुन में 5 ॼणा हुया, उहे निकिरी विया। ऐं असांखे पंध खे मंज़िल खे पहुचाइणो हुयो। हीअं त ॾिसी सघो था इस्लामाबाद असांजे वेझो हुयो त असां हिते रेस्ट कयूं, ॾाढो सफ़र कयोसीं, थकिजी पियासीं। हाणे असां चयो भला गाॾी गरम थी वई आहे, कुझु सफ़र ॾाढो कयो अथऊं, हाणे गाॾी थोरी ॿिहारियूं ऐं थोरो असां बि थोरो साहु वाहु खणूं। ऐं हिते गाॾी जी हवा ववा चेक कराईसीं, पेट्रोल वेट्रोल भरायोसीं, 2-3 मिंट रेस्ट कयोसीं ऐं ॾाढो साहु वाहु खयोंसीं। हाणे असां चयो पंधु घणो आहे, मंज़िल वॾी आहे त हाणे पंध खे पटियूं। जेको आहे हाणे इहे इस्लामाबाद जा जबल जेको आहे नज़र अचनि विया, हिन में ॾाढी धुंध वुंध हुई त हाणे असां चयो पंध खे पटियूं था, हाणे मंज़िल वॾी आहे। ईअं सफ़र करे आयासीं त इस्लामाबाद जो खैर असां टोल प्लाज़ा पहुची वियो। हाणे मरी खैर जो रवाना थींदासीं। सॼो ऑनलाइन सिस्टम आहे पंजाब जो मोटरवे जो, टोल प्लाज़ा जो सॼो ऑनलाइन सिस्टम आहे, ॾाढो बहितरीनु सिस्टम आहे। ऐं टूल असांजो तक़रीबन ओट मोट असांजो टूलनि जो ख़र्चु 10,000 अची वियो। हाणे इंशाल्लाह दोस्तों नेक्स्ट वीडियो में तव्हांखे ॿुधाइबो त असांखे मरीअ में होटलनि जो सिस्टम मतिलबु राइश जो सिस्टम घणो हुयो, ऐं इस्लामाबाद में लाहौर में सिस्टम घणो हुयो, नारायण कागान जो सिस्टम छा आहे, घणो आहे राइश जो, ऐं खाइण पीअण कीअं आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। सही आहे।